इस्लामकोट भरिसां टिन पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, अलितल सड़ी रखी वियो। ॻोठ जामन समूह में मोहम्मद रहीम मुरीद ऐं मिठो जे घरनि खे बाहि लॻी वई, घरनि में पियल अलितल सड़ी रख थी वियो आहे। अहम ख़बर सां शेयर करियां। इस्लामकोट भरिसां टिन पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, अलितल सड़ी रख थी वियो। ॻोठ जामन समूह में मोहम्मद रहीम ऐं मुरीद ऐं मिठू जे घरनि खे बाहि लॻी वई, घरनि में बीठल हिकु गाबो, 4 बकरियूं ऐं 5 बकरियुनि जा फर बि सड़ी विया। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सरहदी वारनि खे सहायता जी अपील कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर खां। जी फ़कीर बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, इहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ जामन समूह इस्लामकोट तालुके जो ॻोठ आहे, जंहिंमें 3 औरतुनि जे घरनि जो ओचितो बाहि वकोड़े वई ऐं घर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि में मोहम्मद रहीम मुरीद ऐं मिठू जेके आहिनि उहे शामिल आहिनि, जंहिं त घरनि में बीठल चौपायो माल आहे, जंहिंमें हिकु गाबो, 4 बकरियूं ऐं 5 जेके उन बकरियुनि जा फर उहे पिणु सड़ी विया। टोटल माल जेको 10 माल जंहिंमें शामिल कयो वञे थो, जॾहिं त घरनि में पियल समूरो सामान ऐं 5 जेके तखा हुआ, चोरा हुआ, उन्हनि समेत ॿियूं लांडियूं उहे समूरा सड़ी रख थी विया। जॾहिं त मुतासिरनि जो चवणु आहे त इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो आहे उहा न पहुतो ऐं जंहिं नतीजे में ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण वधीक इलाइक़ो जेको आहे सड़नि खां बचाए वरितो। मुतासिर ख़ानदान हिन वक़्तु खुलियल आसमान जे हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। इस्लामकोट तालुके तौरु ज़िले इंतिज़ामिया खां मदद जी अपील आहे उहा कई पई वञे।